न्यू सैदाबाद वेझो 5 ॼणनि नींगिरीअ जे खणण जे तकरार तां कुआड़ियुनि जा वार करे 70 सालनि जे पीरसन खे क़तल करण बैदि फरार थी विया। केस दाख़िल, का बि गिरफ़्तारी अमल में न आई। लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। तफ़सील मूजिब न्यू सैदाबाद थाणे ते हिकु शख़्स लुकमान पुट नूर मोहम्मद लिगारी वेठल घोट सुल्तान खान जमाली तेलको काज़ी अहमद केस दाख़िल कराईंदे मौक़ो अख़्तियार कयो आहे त हू ऐं संदसि वालिद नूर मोहम्मद लिगारी न्यू सैदाबाद भरिसां ॻोठ अली अकबर जमाली चिटोड़ीअ में ग़ुलाम हुसैन लिगारी वटि मिलण आयासीं। राति जो ओताक में सुता पिया हुआसीं त 5 ॼणा हर हिकु मज़हर पुट अब्बास लिगारी, वलियू पुट वयल लिगारी, काबिल पुट मीर खान लिगारी, हाकिम पुट हयात लिगारी ऐं हिकु नामालूम सभु वेठल ॻोठ हाजी काज़ी खान लिगारी ज़िलो नौशहरो फिरोज़ जिन जे हथनि में कुहाड़ियूं हुयूं। कुहाड़ियुनि जा वार करे संदसि वालिद नूर मोहम्मद लिगारी खे मुंहुं ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि खे चिचिरे मारण बैदि फरार थी विया। हिन क़तल जा कारण ॼाणाईंदे चयो त कुझु अरसो पहिरीं संदसि भाउ मेवो अब्बास लिगारी धीउ मस्मात आशा खे उनजे घरां खणी आयो, जंहिं ते असांजे वालिद उहा छोकिरी वापसि संदसि माइटनि वटि छॾे आयो हो त कुझु ॾींहं अॻु उहा छोकिरी वापसि असांजे भाउ वटि अची वेई, जंहिं ते छोकिरे जे भाउ माइटनि सां गॾु ॻोल्हा कंदे राति मुंहिंजे पीउ खे कुआड़ियुनि जा वार करे मारे छॾियो। इतला ते न्यू सैदाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तेलका अस्पताल न्यू सैदाबाद पहुची, जिते लाश जो पोस्टमार्टम थियण बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। जेके लाश ॻोठ खणाए विया। न्यू सैदाबाद थाणे जे क़तल थियल नूर मोहम्मद लिगारी जे पुट लुकमान जे मुद्दत में FIR नंबर 45/2019 कलम 302 PPC तहत दाख़िल कई वई ऐं आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी हुई। उमरानी, सोच TV, न्यू सैदाबाद।